अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 15 नवंबर ऐं सुबुह जा थिया आहिनि 9:30। ज़रा कमु करे हली वई हिते मां हीअ राति जो बल्कि कल्ह शाम जो सॼा हे साफ़ु करे धोई रखिया हुया। अॼु इंशाल्लाह हिते मां हिननि खे अरेंज बि कंदमि, हे प्लांट्स ऐं रेक वग़ैरह सभु साफ़ु कंदमि प्रॉपरली ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हां सां शेयर कंदमि त हिन जो सफ़ाई सुथराई खां पोइ फाइनल लुक कहिड़ो थो थिए। ठीकु आहे न। सो फ़िलहाल हाणे अंदरि हलूं था, घर में काफ़ी सारा कम आहिनि ऐं अॼु कुझु सिलाई स्टार्ट कंदमि जेका इंतिहाई ज़रूरी आहे, उहा बि तव्हां सां शेयर कंदमि। 10:30 थिया आहिनि, खीर काढ़ियमि, कुझु सना थुला किचन जा कम कयमि। हाणे मां ऐं मुंहिंजी मशीन हिते असां आहियूं रेडी कमु करण जे लाइ ऐं कुझु कटिंग कई अथमि। हीअ सुगन जा कुशन कवर्स कटे रखियमि उन्हनि विहाणनि जी छवनि मां। हीअ कोई बेबी सेट ठाहिणो आहे, मूंखे कंहिं फ्रेंड खे गिफ्ट करिणो आहे, सो हीअ उॾां वेंदा ऐं हाणे मां हिते वेही कंदमि सिलाई। उन खां पोइ छा ठाहींदमि उहो तव्हां सां शेयर कंदमि इंशाल्लाह। 12:30 थिया आहिनि ऐं मां जेका कटिंग कई, जेको मुंहिंजो टारगेट हो उहो मां सिबी वरितो आहे। सुगन जे लाइ हे 2 नंढा कुशन कवर्स ऐं 2 वॾा कुशन कवर्स, जेका हुन मूंखे माप ॿुधाई उन हिसाब सां। हीअ मां चादर ऐं विहाणे जी छव सिबी आहे ऐं हीअ कपिड़ो मुंहिंजी हिन ई चादर मां बचियल आहे, त इन जी मां हीअ विहाणे जी अंदरां जेको आहे कवर कयो आहे, हिन में मां पॉलिस्टर भरींदमि। विहाणी आहे, विहाणो त न ई प्रॉपर। ऐं हे मूंखे सेट अञा कंप्लीट करिणो आहे ऐं अञा मूंखे हिन सेट में कुझु 1-2 शयूं ॿियूं ठाहिणियूं आहिनि। उन खां पोइ मां हीअ मोकिले छॾींदमि पंहिंजी फ्रेंड खे। सो हाणे कुझु ॿिया कम करणा आहिनि, हिन कम खे हिते ई ख़तमु था कयूं ऐं सिलाई मशीन खे फ़िलहालु ॾियूं था रेस्ट। हिकु थियण वारो आहे ऐं मां आई आहियां ॿाहिरि, कुझु ज़रूरी कमु आहे, थोरो पाणी जो मसइलो आहे त उहो मालूमात करण ऐं मसइलो हल करण जे लाइ मां निकिती आहियां ॿाहिरि। प्लांट्स जी बि सार संभाल लहंदी वञा, हिन में ॾाढा प्यारा गुल निकिता आहिनि, एॾो कलर एॾो सुहिणो अथनि। सो हलां थी अॻियां। केतिरो टाइम लॻंदो मूंखे, कुझु मिंटनि में वापसि थी अचां इंशाल्लाह। अलाह कंदो प्रॉब्लम सॉल्व थी वेंदो। सो मुंहिंजो सराण जे अचण खां अॻु में इहो करे अचां, पोइ वरी वापसि वञी कुझु खाधो वाधो पचाईंदमि, टाइम लॻंदो उन में बि। मां अची वियमि वापसि पंहिंजो कमु करे। इंशाल्लाह जेको बि प्रॉब्लम आहे सॉल्व थी वेंदो। मसइला न रहंदा आहिनि हमेशह, उहे हल थी वेंदा आहिनि। सो मुंहिंजो बि मसइलो हल थी वेंदो ऐं छो त अहिड़े क़िस्म जे मसइलनि में मां अकेली न हूंदी आहियां, मूंसां गॾु ॿिया बि घणेई शामिल आहिनि। सो इंशाल्लाह अल्लाह ख़ैरु कंदो। घर वञी हाणे मां पचाईंदमि मानी, छो त मां ख़ौफ़ज़दा आहियां त कल्ह बि जेको हो गैस हली वई त उहो ई अटो ॻोहियल पियो आहे, उहा ई जेका हे भाॼी जेको मां साग ऐं मच्छी पचायो उहा पई आहे, त घर वञी रुॻो हाणे मानी पचाईंदमि। सो इन ई ख़ौफ़ में त देरि कंदमि त मतां वरी न अॼु मसइलो थी वञे। कल्ह त बसि शौक़ु ई मुंहिंजो अध में रहिजी वियो। सो हाणे हलूं था घर। 3 थी विया आहिनि, मानी पचाई, खाधी, नमाज़ पढ़ी। उन खां पोइ हे जेको मां सेट ठाहियो आहे विहाणीअ जी छव ऐं चादर, उन सां गॾु हे टॉइस ठाहींदमि, छो त हिन में ही आहिनि, चंड बि आहे ऐं ही सितारो बि आहे। सो ही ठाहींदमि इंशाल्लाह। कटिंग करे रखी आहे ऐं कंप्लीट कंदमि। अॼु त मुश्किल आहे, छो त हाणे मां बिल्कुलु ई रेस्ट करण जे मूड में आहियां। सो हाणे मां कयां थी रेस्ट। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती ऐं हाणे जेको आहे सोचनि त 2-3 ॾींहं थी विया आहिनि गपशप न कई आहे, त कुझु कचहरी बि कजे थोरी घणी। सो अॼु थोरो घर में पाणी जो मसइलो हुयो, सुभाणे इंशाल्लाह पाणी अची वेंदो, छो त असां वटि जेतिरियूं बि स्ट्रीट्स आहिनि कॉलोनी जे अंदरि, उन्हनि खे ऑल्टरनेट डेज़ ते पाणी ॾींदा आहिनि। याने हिकिड़िनि खे हिकिड़े ॾींहुं, ॿियनि खे ॿिए ॾींहुं, वरी ॿिए ॾींहुं उन्हनि खे, वरी उन्हनि खे। त असांजो टाइम जेको आहे सुभाणे आहे। अॼु असांजी अणॼाणाई जे करे ख़बर न हुई, कुझु गड़बड़ हुई, जंहिंजे करे पाणी जेको ख़तमु थी वियो। सो ॿाहिरि मां वियमि त पाणी जो इंतज़ाम करण लाइ वॾी वॾी बोतलूं पाणी जूं लाहिरायूं, के बाल्टियुनि में लाहिरायूं, के पीअण जे लाइ। सो बहरहाल उहो कोई मसइलो न आहे। तंहिंजे करे मां ॿाहिरि जेका प्लांट्स जी सफ़ाई ऐं उन्हनि खे वॉश पई करणु चाहियां, उहो रहिजी वियो, त छॾे ॾिनो। ओतिरो मां सिलाई कई जेका ज़रूरी हुई ॾाढी, ऐं इहो सेट जॾहिं कंप्लीट कंदमि, जेको नंढिड़ो कंहिं बेबी गर्ल लाइ मां ठाहियां थी, त उहो तव्हांखे ॾाढो वणंदो, मां तव्हांखे ॾेखारींदमि।
सो ज़ाहिर आहे तव्हांखे ॾेखारींदमि छो त अॼुकल्ह मुंहिंजी हर शइ तव्हां खां शेयर कए बग़ैर पूरी न थींदी आहे। ऐं कल्ह जेका मानी जी मूंखे ॾाढी शदीद तलब हुई, साग ऐं चांवरनि जी मानी ऐं मच्छी, उहा अॼु मंझंदि जो खाधी। हाणे वञी दाल चांवर पचाईंदमि, छो त असां इलाही ॾींहंनि खां दाल चांवर न पचाया आहिनि, असां बसि फेवरेट खुराक आहे न। सो रात जी मानी इहा आहे, दाल चांवर। ऐं ॿियो को ख़ासि हाल अहिवाल कोन्हे। ऐं सुगनि जा कुशन कवर्स जेके मां सिबी पूरा कया, हिकु ॿ ॿियूं बि शयूं अथसि, सभु जमा करे पोइ हिकिड़ो ई दफ़ो मां हुनखे TCS कंदसि। ऐं इहो बि जेको बेबी गर्ल जो सेट ठाहियो आहे, उन सां गॾु ॿियूं के ॿियूं आहिनि कुझु शयूं जेके ऑलरेडी पयल आहिनि घर में, कुझु सुगंध ठाहियूं, कुझु वरितियूं, त असां उहो बि, मां बि इहे शयूं कंप्लीट कयां त उहे हैदराबाद मोकिलणियूं आहिनि। सो उहे बि TCS कंदमि, त सोचां थी ॿिन्हिनि जो सामान ठाहे गॾु पोइ हिकु ई दफ़ो निकिरां त जीअं हिकिड़े चकर में ई ॿिन्हिनि जी शयूं मोकिले छॾियां। इहे सिलसिला पिया हलंदा। ऐं रिलायंस बंड ते अञा ॾाढी शदीद दिलि थी चए, छो त कपिड़ो जाम पियो आहे हुन में का कमी न आई आहे, मुंहिंजे कॿट ते को फ़र्क़ु न पियो आहे। 7-8 रिलियूं अलाए घणी सिबियूं, हाणे त यादि बि न आहे, पर उहे मां न सिबंदमि, छो त मां चाहियां थी त हादी ऐं राजिया जे लाइ नाइट सूट्स ठाहियां। पहिरियों बि ठाहे ॾिना मान, त मां उन्हनि खे मना करे आई आहियां त अगरि ॿारनि लाइ कुझु बि शॉपिंग कनि त नाइट ड्रेसिस न वठनि उन्हनि जा, त उहे नाइटीज़ उन्हनि जो मां सिबंदमि। सिंपल ट्राउज़र ऐं शर्ट सिबणु आसान आहे, प्रिंट बि पिया आहिनि ॾाढा प्यारा प्यारा, त उन्हनि जे लाइ उहो ठाहिणु थी चाहियां। ऐं कुझु उन्हनि जा कपिड़ा, कुझु पंहिंजा कपिड़ा, क्राफ्ट जो जेको जुनून धार उहो चढ़ियो पियो आहे। साइड में उहो बि हलंदो रहंदो, सफ़ाई सुथराई, घर जी इंतिज़ाम, मेंटेनेंस, इहे सभु सिलसिला साइड में हलंदा रहंदा। ज़ाहिर आहे इहो त रोज़मर्रा ज़िंदगीअ जो कमु आहे न, इहे त खुटणा न आहिनि। ऐं इहे नंढा नंढा जेके प्रॉब्लम्स आहिनि, हक़ीक़त में शुक्र अदा कजे, घरु आहे त मसइला आहिनि न। सो अलाह जा करम आहिनि जंहिं घरु ॾिनो आहे। ऐं घरु झूपड़ी हुजे, महल हुजे, छा बि हुजे, जेकॾहिं पंहिंजो आहे त बसि उहो तमामु क़ीमती आहे दुनिया में। इन सां कोई फ़र्क़ु नथो पए थो घरु सादो सूदो आहे या ॾाढो आलीशान आहे, घरु घरु हूंदो आहे। सो अलाह जा करम आहिनि। जीअं असां जहिड़ा बंदा आहियूं, कॾहिं बीमार था थियूं, कॾहिं परेशान, कॾहिं उदास, त घर बि ईअं आहिनि, कॾहिं काई शइ ख़राबु थी पई, का ड्रही पई, का खुटी पई, त उहे त सिलसिला ज़िंदगीअ जा हलंदा रहंदा न। सो बसि ॻाल्हियूं ईअं ई, ॻाल्हियुनि जो सिलसिलो हिकिड़ो अणखुट आहे, ॻाल्हाईंदी हलंदमि त ॻाल्हियूं न खुटंदियूं। कमनि जो सिलसिलो बि हिकिड़ो अणखुट आहे। ऐं सची ॻाल्हि आहे, मां चवंदी आहियां इंसानु खुटी वञे, कमु न खुटंदो आहे। हिकिड़ा माण्हू हलाए वेंदा आहिनि, उन्हनि जी जाइ ॿिया विलारींदा आहिनि, उहे ज़िमेदारियूं ॿिया पूरियूं कंदा आहिनि, कमु न खुटंदो आहे। सो इहो त हलंदो रहंदो। ऐं अलाह साईं एतिरी सिहत हिमत ॾिए, एतिरी तंदुरुस्ती ॾिए, ऐं जो माण्हू इहे सॼा कमु कंदो रहे। इंसानु कमु कंदो, हलंदो चलंदो, सुठो लॻंदो आहे। पयल इंसानु, चाहे उहो सिहतमंद हुजे पर पियो आहे, त उहो हिकिड़ो इंतिहाई बेकार ऐं फज़ूल इंसानु आहे। पर जेकॾहिं बीमार ऐं उहो पियो आहे, त उहो ॾाढो तकलीफ़ आहे उन बीमार लाइ बि ऐं उनजे बाक़ी ख़ानदान लाइ बि। सो अलाह साईं हमेशह हलंदो चलंदो रखे, सिहतमंद रखे। ऐं जेकॾहिं तव्हां सिहतमंद आहियो, या थोरी घणी बीमारियूं त हाणे ज़िंदगीअ जो हिसो आहिनि न, उमिरि वधंदी ख़ासि करे, त उन में त कुझु न कुझु साइड इफेक्ट्स वॾी उमिरि जा जेके हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि। पर कमु कंदा रहो। हीअ जिस्म, हीअ असांजी जिस्म जी इहा बॉडी जेका मशीन आहे, उहा वर्किंग कंडीशन में हुजे हमेशह। ॿियो उहा जैम थी वई, उनखे ज़ंग लॻी वियो, उहा बीह रही, त पोइ इंसानु कंहिं कम जो न आहे, उहो पोइ ॿियनि जो मोहताज आहे। सो अलाह न करे ॿियनि जी मोहताजी हुजे। मुंहिंजी तव्हां सभिनीनि जे लाइ बि दुआ आहे त अलाह साईं तव्हांखे हलंदो चलंदो, सिहतमंद ऐं एक्टिव रखे। हमेशह एक्टिव रहण जी, चुस्त रहण जी कोशिशि कयो। मां पाण इहा कोशिशि कंदी आहियां। हालांकि उहे ई वधंदड़ उमिरि जा साइड इफेक्ट्स पंहिंजी जाइ ते उहे आहिनि, उन में माण्हू जान नथो छॾाए सघे, पर थोरो एहतियात ऐं थोरी परहेज़, थोरो इलाज, थोरी पॉज़िटिव सोच सां इंसानु उन्हनि साइड इफेक्ट्स खे थोरो शिकस्त ॾेई थो सघे। सो अल्हम्दुलिल्लाह इहो सिलसिलो बि जारी आहे। मुंहिंजे तरफ़ां तव्हांजे लाइ इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यारु। अॼु जो व्लॉग हिते ई ख़तमु था कयूं। सो ज़िंदगी रही त इनशाला सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। ऐं हा, जेको मां पहिरियों त मां इस्लामाबाद जूं वीडियोज़ शेयर करे पूरियूं कयूं, पोइ लाहौर जूं पूरियूं कयूं। अॼु इहा HSN कॉलेज वारी आख़िरी वीडियो हुई लाहौर जी, जेका मां शेयर कई। ऐं सुभाणे खां मुंहिंजे सैर सफ़र जूं वीडियोज़ ख़तमु। सुभाणे खां इहा डेली लाइफ जेका आहे, जीअं हले थी, ऐं कुझु एक्स्ट्रा वीडियोज़ ठाहींदमि, अगरि कुझु क्राफ्ट्सूं ठाहींदमि त उहे बि तव्हां सां मां लाज़मी शेयर कंदमि। सो इहो सिलसिलो इनशाला जारी रहंदो, अलाह चाहियो त। सो
सुभाणे जे व्लॉग ताईं इजाज़त। अल्लाह भाई।